अस्सलाम अलैकुम मोअज़्ज़िज़ नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमलाणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म अमर पारस में जेके मिस्टेकूं आहिनि मां उन्हनि ते काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां। हेल ताईं मां हिन फिल्म मां 40 मिस्टेकूं कढी चुको आहियां ऐं अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। अॼु मां उन्हनि ते वीडियो ठाहिणु लॻो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। इन करे हाणे बग़ैर वक़्तु ज़ाया करे हलूं था मिस्टेकनि जे तरफ़। मिस्टेक नंबर 41। दोस्तों जे हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसंदव, हीउ जेको कारनि कपिड़नि वारो शख़्स डुड़ंदो अचे जंहिंजा वॾा वार आहिनि, इहो हिन सीन में हिननि हमराहनि सां गॾु आहे। गौर सां ॾिसो दोस्तों, मां हिन हमराह जी ॻाल्हि पियो कयां जंहिंजा वॾा वार आहिनि, जेको हिन सीन में हिननि हमराहनि सां गॾु आहे। दोस्तों वरी हिन सीन में ॾिसो त हीअ हमराह हिननि सां गॾु आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसंदव त इहो वॾड़े वारनि वारो हमराह हिन हमराहनि सां गॾु आहे ऐं संदसि ॻिचीअ ते ट्रॉल आहे ॻाढ़े कलर जो, जेको ट्रॉल पहिरियां न हो। मिस्टेक नंबर 42। दोस्तों हिन सीन में गौर सां ॾिसिजो, जॾहिं अमर गाॾीअ मां लहे पियो त रूबी अली बिल्कुलु अमर जे पोयां आहे ऐं हिते रूबी अली जो पेर बि ॾिसण में ईंदो। तव्हां दोस्तों गौर सां ॾिसिजो। हीउ ॾिसो दोस्तों, ऐं दोस्तों वरी हिन सीन में ॾिसो त रूबी अली अञा अमर खां काफ़ी परे आहे ऐं अञा अमर तरफ़ अचे ई हाणे पई, पहिरियां वेझी अची चुकी हुई। मिस्टेक नंबर 43। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसी सघो था त जमाल वारा जेके दुकानदार खे दाॿा ॾेई वापसि वञी रहिया हुआ पंहिंजे घर, त हीअ हिकु कार में वेठा जंहिंजो नंबर आहे 775। दोस्तों तव्हां गौर ॾिसो त हीअ कार 775 जेका जमाल वारनि जी आहे ऐं हीअ कार हिकु ॿिए सीन में इस्तेमालु थी आहे। नंबर गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों तव्हां हिन सीन में ॾिसंदव त हीअ गाॾी वॾेरे सलेमान ख़ान इस्तेमालु कई आहे, मतिलबु त ॿिन्ही सीननि में हिकु ई गाॾी इस्तेमालु थी आहे। दोस्तों हीउ ॾिसो त उहा साॻी गाॾी जेका जमाल वटि हुई ऐं उहा सुलेमान ख़ान इस्तेमालु कई आहे, मतिलबु त हिननि हिकु ई गाॾी टिनि सीननि में इस्तेमालु कई आहे। दोस्तों उहो टियों सीन हीअ आहे जंहिंमें इहा साॻी गाॾी इस्तेमालु थी आहे। तव्हां नंबर प्लेट ते गौर कयो। मिस्टेक नंबर 44। दोस्तों तव्हां हिन सीन में गौर सां ॾिसो त अमर ऐं पारस जे विच में केतिरो गैप आहे। तव्हां दोस्तों ॾिसी सघो था त अमर ऐं पारस खां केतिरो परे बीठल आहे। तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों जॾहिं हिते कैमरा जो रुख तब्दील थियो त तव्हां ॾिसी सघो था त अमर ऐं पारस त बिल्कुलु गॾु बीठा आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसंदव त रूबी अली जे मथे ते रओ या पोती आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो हिन सीन में त रूबी अली जे मथे ते रओ आहे। ऐं दोस्तों जॾहिं तव्हां हिते ॾिसंदव त कैमरा जो रुख तब्दील थियो आहे त रूबी अली जे मथे ते रओ न आहे, बल्कि उन जे कुल्हे ते रओ आहे। इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक शेयर ऐं हिन वीडियो में कमेंट ज़रूरु कंदा। ऐं दोस्तों जेके मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे इन्हनि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मा हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।